वाक़ अपडेट कंदालू। हैदराबाद मां एहतसाब अदालत में सूबाई वज़ीर याम खान शोरो ख़िलाफ़ दाख़िल ज़मीन जे गैर क़ानूनी अलाटमेंट वारे नैब रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं अदालती कार्रवायूं मुअतल हुअण सबबि 12 मार्च ताईं केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। आबपाशी वारे सूबाई वज़ीर याम खान शोरो समेत अरिड़हं जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि। हैदराबाद मां अहम ख़बर आहे। तव्हांखे ॾियूं पिया एहतसाब अदालत में सूबाई वज़ीर याम खान शोरो ख़िलाफ़ दाख़िल ज़मीन जे गैर क़ानूनी अलाटमेंट वारे रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। अदालती कार्रवाई मुअतल हुअण सबबि ॿुधणी 12 मार्च ताईं मुलतवी कई वई आहे। हिन जा तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर, आगाह कजो। ये विशाल हैदराबाद केस अदालत में सूबाई वज़ीर याम खान शोरो में रेफरेंस जी ॿुधणी जेका आहे उहा मुलतवी करे छॾी आहे। आबपाशी वारे सूबाई वज़ीर याम खान शोरो समेत अरिड़हं जवाबदार अदालत में पेश थिया। हाई कोर्ट सूबाई वज़ीर याम खान शोरो जा वक़्त पेश न थिया। इहा अदालत कार्रवाई मुअतल हुअण सबबि ॿुधणी न थी सघी। अदालत रेफरेंस ॿुधणी 12 मार्च ताईं मुलतवी करण जो हुकुम ॾिनो। मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल साल नए 20 एकड़ सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले करण ते सूबाई वज़ीर याम खान शोरो संदसि भाउ काशिफ शोरो समेत अरिड़हं जवाबदार जे ख़िलाफ़ रेफरेंस दर्ज कयो। जी महिरबानी मां जी आगाह।